सिंध की राजधानी कराची मथा अरबा दिहाड़े का शुरू थियल बरसात बंद न थी सकी। शहर के मुख्तलिफ इलाक़न में कारा ककर छायल आहिनि। वक़्फे वक़्फे से तेज़ बरसात जो सिलसिलो भी जारी है। लट नदी टुटण सबब पानी सुपर हाईवे सादी टाउन ASF सोसाइटी में दाखिल थी वो। अक्सर इलाक़न में इम्कानी पानी के दाखिल थियण करे शहरी तोड़े गोठाणन जूं निंड्रूं हराम थी वयूं आहिनि। पानी के नेकाल करण लाइ इमदादी सरगर्मियों भी जारी आहिनि। सूबाई वज़ीर मुमताज़ जखरानी, मुर्तज़ा बलोच, ADC मुख्तियार अबड़े ऐं ॿियनि सादी टाउन ऐं ॿियनि इलाइक़नि जा दौरा करे पानी नेकालीअ जूं हिदायतूं जारी कयूं। उन मौक़े ते सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे मुर्तज़ा बलोच ऐं ॿियनि चयो त हर को हिते सियासत पियो करे ऐं ख़िदमत जे नाले सां त कोन था अचनि, ख़ाली पंहिंजी सियासत चमकाइनि था। ॿेड़ियूं खणी बसनि में चढ़ी पिया हलनि, घुमनि फिरनि पिया, अचनि माण्हुनि जी ख़िदमत कनि। असां ॾिसो पिया हींअर असांजी सिंध गवर्नमेंट जी सॼी इंतिज़ामिया हिते सभु मिनिस्टर हिते आहिनि। सादी टाउन जी जेकी पाणी आहे जेकी उहो क्लियर थी वियो आहे, हुनजे जेकी निकासी उहो पंहिंजो रस्तो वठंदो वठंदो हिते आयो आहे। हाणे हिन जॻह खे क्लियर था कयूं पिया। असांजो टारगेट इहो आहे त कम से कम पॉपुलेशन मुतासिर थिए। अगरि पाणी इलाइक़े में थींदो त घणा माण्हू मुतासिर थींदा, त असां कोशिशि हूंदी त हिते पाणी थोरो हिते बीहारियूं ऐं तरीक़ेकार सां हिते ड्रेनेज कयूं। नवाज़ लीग यूथ विंग सिंध के सदर राजा अंसारी ऐं शहरिन सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जेका इख्तियारनि जी जंग है MQM ऐं पीपल्स पार्टी की सरकार के विच में, उन जंग की असल कीमत जेका है वह कराची जो अवाम भोगे पियो। हाँ हिनन जी जेका भी गुजरल इन इलेक्शन का वठी करे बल्दियाती जेके इलेक्शन है उन खां पोइ जेका सूरत हाल रही है उन में इन्हनि पैसनि ते फंड्स ते त हिक ॿिए सां जंग रखी है। पर कराची जा रोड रस्ता, कराची जा डैम, कराची जा जेके नाला आहिनि उन्हनि जी सफ़ाई, उन जे लाइ का बहितर इंतज़ामात कंहिं बि न कया। सॼी राति वक़्फे वक़्फे सां बारिश पे हली, असां सॼी राति निंड कोन कयो, परेशानी सॼी। हाँ पानी सैलाब पुॼूं था, डैम तो टुटे, डैम अवर थियो आहे, को सिक्योरिटी कोन हो, को का ॻाल्हि कोन हो। सॼी राति असां निंड कोन कई आहे, हिन जे करे त डैम जे टुटण ऐं ओवरफ्लो करण जे असां 5-6 दफ़ा वियासीं। ओॾी बि ओॾो डैम त पाणी निकितो हुयो डैम मां, उन मां ओवर थी वियो। हाणे भी इहा परेशानी है, लेकिन इंतज़ामिया पहुची चुकी है, इन जे करे थोड़ो असांखे परेशानी घटि थी आहे। शहर के मुख्तलिफ इलाइक़न में बरसात जो सिलसिलो जारी है। जॾहिं त चूंडियल नुमाइंदनि भी इलाइक़न जो दौरो किया है। नुमाइंदनि जो चवणु है त बरसात पवण खां पोइ पानी नेकाली वाले सिस्टम के यकीनी बणाए पियो वञे। कैमरामैन गुलाम मुस्तफा सां बशीर संजरानी, सिंध TV न्यूज़, कराची।